نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد، بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب. أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد. قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ. بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج. أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج. والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج، تبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد، والنخل باسقات لها طلع نضيد، رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. ولو أن أهل القرى آمنوا واتقوا لفتحنا عليهم بركات من السماء والأرض. हर क़िस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ऐं सदावार आहे, जेको अल्लाह कुल काइनात जो ख़ालिक़, ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गो, नौजवान साथियों, अॼु हिन जुमे जे अंदरि ख़ुतबे जो उनवान आहे रिज़्क़ में बरकत कीअं अचे। पाण अक्सर माण्हू वटां सुणूं था जे अॻे जेको बरकत वई उहा बरकत खॼी वई आहे। रिज़्क़ में बरकत जो मतिलबु कहिड़ो आहे त मिणी कथा पहिरीं त पाण इहा ॻाल्हि सम्झी लाहियूं जे हिकिड़ी वस्तु आहे कसरत अने ॿई आहे बरकत। कसरत जो मतिलबु ई थिए थो जे को वस्तु पाण खे मिलई उहो वधी वञे। पाण वटि हींअर जेकॾहिं लख रुपया आई ने उन में वधारो थी उहो 2 लख थी वञे, इहा रही कसरत। अने बरकत इहा रही कि रुपया उ लख जाई
पण पंहिंजा कमकार उन ई लख में पूरा थी वञनि था। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान के जर पैदा करे तो इंसान माँ जे पेट में जर वे तो न जर उन में रूह फूकाजे थी त अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़े मलाइका के हलाए थो अने चए थो इन जूं 4 वस्तू तो लिखी अच। पां जेकी पण इंसान दुनिया में आया आहियूं अचण खां पहिरीं पां अञा दुनिया में जन्म की न गिड़ो हो तैनों पहला पांजो 4 वस्तु लिखाजी वही हुई। कयूं 4 वस्तु? हिकिड़ी इंसान जी उम्र, ॼमार इन इंसान के केतिरी मिलंदी, ये इंसान अञा माँ जे पेट में वे तो तैर लिखजी वञे थी। भई इंसान जी रोज़ी जे इंसान के केतिरी रोज़ी मिलंदी, जितरी रोज़ी मिलंदी इंसान के दुनिया में ये कण कण जो है माँ जे पेट में लिखजी वञे थो। 3 वस्तु इंसान जो अमल, इंसान पूरो कंदो ये इंसान जा मड़े अमल पण दुनिया जा वेंदेबल आख़िरत जा वेंदेबल ये माँ जे पेट में लिखजी वञे था। 4थी वस्तु इंसान नेक थींदो के इंसान बद थींदो, इंसान खासो थींदो के इंसान ख़राब थींदो, अने इंसान जो ख़ात्मो किन हालत में थींदो ये वस्तु इंसान जर माँ जे पेट में वेंदो न तर लिखजी वञे थी। पंहिंजी रोज़ी जो है वह अल्लाह रब्बुल आलमीन मांदे लिखी छॾे। अल्लाह फरमाए वफ़िस समाई रिज़्क़ुकुम वमा तुअदून, आजो रिज़्क़ जो है वो आसमान में जाए। तंहिंजा 2 मतलब आहिनि। हिकिड़ो मतलब ये है कि आजो जितरो रिज़्क़ रहियो, जितरी रोज़ी आजी लिखियल रही ये अल्लाह ताला वटि आसमान में लिखी पई है। अने ॿियो मतलब ये है कि आसमान मथा जो मींहुं वसे तो उन मींहं के ज़रिए उन मींहं के कारण ज़मीन में अनाज पैदा थिए तो आजी असल रोज़ी जो है आसमान में न मींहं में रखियल है। मुंहिंजा अज़ीज़ो, इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन जो पैदा करें पांच जेकी राशि मड़े टोटल हर के इंसान की यह ख्वाहिश है कि मूंखे वधारे मिले, मूंखे वधारे मिले। कोई इंसान जेकॾहिं ओछे पैसे वारो है तो उन जी चाहत ये चए, तमन्ना ये चए कि मूंखे अञा वधारे मिले। जेकॾहिं को साहूकार है, लखपति है, करोड़पति है, अरबपति इंसान है तब पण उन इंसान की तमन्ना ये चए कि मूंखे अञा पण वधारे मिले। इंसान जो पैसे में जा रोज़गी ने रिज़्क़ में जा कॾहिं पण पेट भरबो की न। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो अल्हाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर। ए इंसानो, पैसे जी वधारे जो लालच है ऐं अञा कमाए लाया ऐं अञा बेड़ा करे लाया, अञा मूंखे ही मिली वञे, अञा मूंखे हू मिली वञे, ये दिल में जो लालच है ना, दिल में जो तमन्ना है, इन लालच इन तमन्ना आंखे अल्लाह रब्बुल आलमीन का गाफिल करे छॾे। ऐं अल्लाह के बोलिया, अल्लाह जे दीन के बोलिया, अल्लाह जे हुक्म के बोलिया, हर की वस्तु भुली विया। आंखे खाली याद है तो आजो धंधो, आजो पैसो, अने इंसान जी यह हालत हमेशा बाकी रहती। इंसान भले पोड़ो थी रहे, इंसान अंगे में पोड़ो थी तो, इंसान जिस्म से पोड़ो थी तो, इंसान तमन्ना से कॾहिं पोड़ो नथो थिए। इंसान जीअं वॾो थिए तो इंसान जी तमन्ना जो है, इंसान जी लालच जो है वो ॾियां ॾींहुं जुवान थिए थी जे अञा आउं चेरो थियो आहियां, अञा मूंखे ॼमार मिली वञे, अञा मूंखे पैसो मिली वञे। अने इंसान जी इहा हालत रहे थी। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, ऐं इन ई हालत में रोता जेसि ताईं ऐं कब्रिस्तान मथे पुॼी वञो था। मथे मौत अची वेंदो ऐं कब्र में दफ़न थी वेंदा ऐं कब्रिस्तान जे हवाले थी वेंदा। पण पैसे जी लालच, धंधे जी लालच, वधारे फेरो करे जी लालच आजी दुनिया में जा, आजी दिल में जा कॾहिं पण ख़त्म की न थींदी।
हमेशा ये लालच आंखे बाकी रहंदी। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लौ कान लिब्न आदम वादियान मिन मालिन लबतगा सालिसा। जेकॾहिं कंहिं इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन ॿ डूंगर खज़ान जा भरे सोन चांदी जा अल्लाह ताला कंहिं इंसान खे ॾेई ॾे, केतिरी क़ीमत हूंदी। सोन ऐं चांदीअ जा ॿ डूंगर इंसान खे मिली वञे, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान खे सुणो कोन फरमायो लबतगा सालिसा। इंसान एतिरे मां द्रोह की न कंदो, इंसान जो सतोक की न वरंदो, इंसान ईअं की न चवंदो हाणे कीअं वांदो न आहे मूंखे ॿ डूंगर मिली विया, बल्कि इंसान कुरो चवंदो अञा टियों मूंखे मिले त कर खासो। वला यमला जौफ इब्न आदम इल्ला तुराब। ई इंसान जो जेको पेट है ई कंहिं वस्तु सां की न भरबो, इन पेट खे क़ब्र जी मिट्टी भरींदी, तंहिंखां सवाइ कॾहिं की न भरबो। त मुंहिंजा अज़ीज़ो पैसे जी लालच जेको है ये हिकिड़ी बुरी वस्तु है। लालच कंहिं पण कम जी कंहिं पण वस्तु जी बुरी है, पर जेकॾहिं पैसे जी लालच जेको है न ये इंसान खे तबाह ऐं बर्बाद करे छॾे थी। पण अल्लाह रब्बुल आलमीन पांखे दुनिया में पैदा कयईं त अल्लाह रब्बुल आलमीन वला तन्स नसीबक मिन दुनिया। दुनिया में आजो जेको हिस्सो है उनखे भुलो न। दुनिया में अल्लाह आंखे पैदा कयईं, खियो पियो लहर कयो कमायो, पण हलाल तरीक़े से जायज़ तरीक़े से हराम में कॾहिं हथ न विझा। हाणे जेकॾहिं पां हलाल अॼु कमायूं था त हलाल में चे पूरा थी नथा, हलाल में पूरा थी नथा। ई त हिया हुआ मड़े ॿुआरे भेरो करणो पए तेरा मड पूरा थिए थी। मुंहिंजा अज़ीज़ो तंहिंजे कारण पंहिंजे धंधे में जा पंहिंजे पैसे में जा बरकत खजी वई है। पां जेतिरा कमायूं था इन कथा पांखे डबल ख़र्चो करणो पए थो। पां कितक कूड़ करे, कितक ठगी करे, कितक चीटिंग करे, कितक चोरई करे पैसा खणी घरे पुॼो, तंहिंनो मांदे पांखे ख़बर पए जे पंहिंजो पुत्र भरियो पियो आहे, हिकु धीअ भराई पई आहे, हिकु ही नुक़सानु थियो, हिकु हू नुक़सानु थियो। 4000 रुपया खणी आयासीं, ॿई जॻह मथे पांखे 8000 रुपया ख़र्चो करणो पए थो। इहा रही बेबरकताण। जर हराम कमे में पां हथ विझंदासीं, हराम रोज़ीअ में पां हथ विझंदासीं, पंहिंजे रिज़्क में जा रोज़ीअ में जा बरकत ख़तमु थी वेंदी। पांखे जेकॾहिं बरकत खपे थी, पांखे अल्लाह रब्बुल आलमीन जेतिरो रिज़्क ॾिने उन में पंहिंजो सतोक वरी वञे, पंहिंजा कमकार मड़े पूरा थी वञे, पां हराम खां बची वञो, पां लहिणे खां बची वञो, पां कर्ज़े खां बची वञो, पां चोरीअ खां बची वञो, हलाल कमायूं ने हलाल खियो। तंहिं करे पांखे कोरो करणो पवंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पांखे क़ुरान में मड़े ॾस ॾेई छॾे जे आंखे कोरो करणो पवंदो। मिणी कथा पहिरीं पांखे पंहिंजो ईमान जेको है मज़बूत करणो पवंदो। मिणी कथा पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन मथे ईमान रखणो पवंदो। पांखे ई अक़ीदो बनाइणो पवंदो जे रोज़ी ने रिज़्क ॾींदड़ अल्लाह रब्बुल आलमीन है। अल्लाह रब्बुल आलमीन जेतिरे मुंहिंजे हिस्से में रोज़ी लिखी छॾे मूं वटां केरु झटे नथो सघे। अने जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजे हिस्से में, मुंहिंजे भाग में, मुंहिंजे नसीब में रोज़ी न लिखे त आउं गमे एतिरियूं महिनतूं कयां इहा वस्तु मूंखे कीअं न मिलंदी। पंहिंजो ई ईमान बनी वञे, पंहिंजो ई अक़ीदो बनी वञे त पां हर क़िस्म जे हराम कमनि धंधे खां बची वञूं। पां चोरियूं कुला कयूं था, पां ठगियूं कुला कयूं था, पां चीटिंग कुला कयूं था, पां हराम कुला खियूं था। पां एतिरे लाइ करे खियूं था जो पंहिंजो अल्लाह मथे ईमान ज न आहे। जेकॾहिं पंहिंजो ईमान मज़बूत थी वञे जे रोज़ी ॾींदड़ त अल्लाह रब्बुल आलमीन आहे, मोड़ी वैली अल्लाह ताला मूंखे ज़रूरु ॾींदो, त पां कंहिं पण हराम कम में हथ न विझो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वलो अन अहलल क़ुरा आमनू वत्तक़ौ लफतहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्ज़। जेकॾहिं ई ॻोठे जा इंसान, ई गामड़े जा रोंदल इंसान ईमान वारा थिए, अल्लाह मथे ईमान रखें, अल्लाह मथे भरोसो रखें, अने ॿियो करो कयईं वत्तक़ौ अल्लाह खां डिॼें, हराम कमे खां बचें, कॾहिं कंहिं सां ठगी न कयईं, कॾहिं चोरई न कयईं, कॾहिं चीटिंग न कयईं, को पण खोटो धंधो न कयईं।
अहिड़ा जेकॾहिं ई बनी वञे न अल्लाह फरमाए थो लफतहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्ज़ त इन इंसान जे मथे असीं ज़मीन ऐं आसमान जा जेको बरकत जा दरवाज़ा आहिनि उहे दरवाज़ा खोले छॾियूं ऐं हराम खां बचाओ हलाल रोज़ीअ में हथ विझो अल्लाह रब्बुल आलमीन हराम रोज़ीअ खां जॾहिं बचंदा आंजे हलाल में एतिरी बरकत विझंदो जे कॾहिं पण आंखे हराम वस्तु जी ने शइ जी ज़रूरत जी न पवंदी अने जेको इंसान हराम कमे में हथ विझे थो हराम रोज़ी पुठियां लॻी चढ़े थो उहो इंसान यादि रखी लाइ हराम रोज़ीअ में कॾहिं बरकत की न पवंदी हराम रोज़ी तूं गमे एतिरी कमाए लाए तूं गमे एतिरो भेरो करे लाए तूं जेतिरो भेरो कने इन कथा डबल तोखे ख़र्चो करणो पवंदो तूं 2-4 ॾींहं सुखी हुने अने 2-4 ॾींहं पुठियां वरी ॾुखी थी वेने हराम जो पैसो इंसान वटि हिकिड़े हथ मां अचे थो अने ॿिए हथ में जा निकिरी वञे थो इंसान खे ख़बर नथी पए क्यानो आयो ने केॾां वियो अने पाण गुनहगार उंज थी वञूं था पंहिंजे दिलि में लालच केतिरी बुरी बला आहे कि मुंहिंजा अज़ीज़ो पाण पोड़ा पीरसन थी रहूं था पंहिंजी अखी मां नज़र वेंदी रहे थी पंहिंजे जिस्म मां ताक़त वेंदी रहे थी पाण विछाण झलियूं था पंहिंजी अहिड़ी हालत आहे तंहिं हूंदे पण पराई वस्तु जेको आहे उहो पाण हज़म करे छॾियूं था पराई ज़मीन पाण खाई वञूं था पराई वस्तु पाण खाई वञूं था पाण वटां ॿियो कीअं न थिए त पंहिंजे औलाद खे पाण विछाण मथे ओरी ओरी पण ॾस ॾेई वञूं था पुत्र ही हीअं कज ही हीअं कज हराम ॾस ॾेई ने पोइ वञूं था इहा पंहिंजी हालत आहे उला हराम में पाण हथ विझूं था जेकॾहिं पाणखे पिंड जी रोज़ीअ में रिज़्क में बरकत खपे थी त मिणी कथा पहिरीं पाण पंहिंजी रोज़ीअ खे हलाल बनाए अने रोज़ीअ ने रिज़्क़त में बरकत जो ॿियो जेको सबबु ने कारण आहे पोरो अहम आहे पाण हुनखे सम्झूं नथा पंहिंजो ध्यानु पण न आहे पाण मिणी कथा वधारे अहम ई आहे जेकॾहिं रोज़ीअ ने रिज़्क में बरकत खपे थी जे अल्लाह ताला जेको मूंखे रिज़्क ॾिने रोज़ी ॾिने इन में मूंखे बरकत मिले त इन ॿिए मथे अमल कयो पूरो अमल आहे नमाज़ पूरो आहे नमाज़ हाणे इहा ॻाल्हि पाण खे ॾुख ई लॻंदी नमाज़ कंहिं न पढ़ाइजे नमाज़ में बरकत रखियल आहे नमाज़ जे कारण जेको इंसान जी रोज़ी वधे थी पूरो दलील है अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिनुन फलनुहयन्नहु हयातन तय्यबा जो को पण इंसान नेक अमल करे मर्द वे तय भले ने औरत वे तय भले उन इंसान के असीं सुकून वारी जिंदगी ॾियूं था उनके हलाल अने पाक रोज़ी ॾियूं था उन इंसान के सुख वारी असीं रोज़ी ॾियूं था अने ज़िक्र जेको है अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र करो है अल्लाह रब्बुल आलमीन वमन यअशु अन ज़िक्रिर रहमान जो को पण इंसान अल्लाह रब्बुल आलमीन के ज़िक्र मां हथ कढी लाए अल्लाह फरमाए शैतान अहिड़े इंसान जो दोस्त बनी वञे थो वमन अरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नक़ा जो को इंसान अल्लाह के भुले तो पिन जे धंधे ला करे पिन जी दुनिया ला करे पिन जे कमकार ला करे पिन जे बिज़नेस ला करे जो को इंसान अल्लाह के भुले तो अल्लाह जे ज़िक्र मां हथ कढे तो नमाज मां हथ कढे तो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो अहिड़े इंसान जी ज़िंदगी के असीं तंग करे छॾियूं था ज़िंदगी में सुख खत्म सुकून खत्म बरकत खत्म कोला खत्म थई अल्लाह रब्बुल आलमीन के भुली वियो इएं अने रुगो एतिरो न क़यामत जो ॾींहुं इन इंसान के असीं अंधो करे उथियारींदासीं अहिड़े इंसान के जेको दुनिया में धंधे ला करे पैसे ला करे कमकार ला करे अल्लाह के भुली वियो अल्लाह मां हथ कढी वियो व नहशुरुहु यौमल क़ियामति अमा जॾहिं इन इंसान खे अल्लाह ताला चए थो असीं अंधो करे उथियारींदासीं त चवंदो रब्बी लिमा हशरतनी अमा वक़द कुंतु बसीरा ऐं मुंहिंजा रब तो मूंखे अंधो करे कुला उथियारे ऐं दुनिया में तव्हां ॾिसंदो पियो होसि दुनिया में मुंहिंजी मीट वई दुनिया में मुंहिंजी नज़र वई अॼु तो मूंखे अंधो करे कुला उथियारे अल्लाह रब्बुल आलमीन जवाब ॾींदो कज़ालिका कद अततका आयातुना फनसीतहा ए इंसान तो वट दुनिया में असांजो आयतूं आवयूं तोखे माण्हू क़ुरान जो आयतूं पढ़ी सुणायो तोखे नबी जो हदीसूं पढ़ी सुणायो तो
तोखे नसीहतूं करे सुणायूं तो हिकिड़े कन मां सोए ॿिए कन मां कढी छॾे, कंहिं वस्तु खे यादि न रखे, कंहिं वस्तु मथे अमल न कए। कज़ालिकल यौम तुनसा, अॼु तूं जीअं असांखे दुनिया में भुली वियो आहीं, अॼु तोखे असीं दोज़ख में फिॼाए पोइ तोखे पिणु असीं भुली वेंदासीं। अने जेको ज़िक्र आहे अल्लाह ताला जो, ज़िक्र ॿियो पाण वटां थिए कि न थिए। ज़िक्र जो मतिलबु गुरु आहे, ज़िक्र जो मतिलबु थी थो यादि करणो। अल्लाह खे पाण यादि कयूं था, अल्लाह ताला सां पाण खे मोहबत न आहे, अल्लाह ताला पाण खे मिठो न आहे, अल्लाह रब्बुल आलमीन से पाण खे कीअं लॻाव न आहे, कीअं तालुक़ न आहे। जेकॾहिं अल्लाह से पाण खे मोहबत हुए, अल्लाह से पाण खे लॻाव हुए, अल्लाह से पंहिंजो तालुक़ हुए त पाण हिकिड़ो मिंट न अल्लाह रब्बुल आलमीन खे भुली सघूं। जंहिंसे मोहबत पाण खे वेहे थी उहो पाण खे विसरे थो, उहो पाण खे हमेशह यादि वेहे थो। पर पाण त उहो बदबख़्त अने बदनसीब आहियूं जे 24 कलाक अल्लाह खे यादि करणो लम्हो थियो। पाण त ॾींहं ऐं राति में 5 फेरा जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे सॾु कराए थो पहिरियों पाण अल्लाह रब्बुल आलमीन खे यादि नथा कयूं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह रब्बुल आलमीन हुक्म ॾिने, वामुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा। ए नबी ऐं पिंड आंजे कुटुंब खे, आंजी आकाए खे, आंजी कौम खे नमाज़ जो हुक्म कयो। आंजी आकाए खे पण चओ, आंजी घर वारी खे पण चओ, आंजे औलाद खे चओ, आंजे कुटुंब खे चओ, जेतिरो आंजो अहल आहे उन मिणी खे नमाज़ जो हुक्म कयो। वस्तबिर अलैहा, अने ऐं पिंड पण नमाज़ मथे क़ाइम रहो, नमाज़ मां हथ न कढो। पुठियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, ला नसअलुका रिज़्क़ा नहनु नरज़ुकुका, असीं आ वटा रिज़्क़ नथा घुरो, असीं आ वटा पैसा नथा घुरो, असीं आ वटा रोज़ी नथा घुरो, रोज़ी ॾींदड़ असीं आंखे आहियूं। अल्लाह फरमाए, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून। इंसान ने जिने के असां पिन जी इबादत ला करे पैदा कयो है, इंसान वटा असीं नथा घुरो कि असांखे रोज़ी ॾियो, रिज़्क़ ॾियो, असांखे खारायो पीआरियो, न, बल्कि अल्लाह फरमाए तो इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। अल्लाह रब्बुल आलमीन त उहो है जेको मिणी खे रोज़ी ॾींदल है, अल्लाह त उहो है जेको ताक़त वारो है। अल्लाह आ वटा ॿियो की नथो घुरे, अल्लाह ताला खाली ई घुरे थो जे अल्लाह ताला जी इबादत कयो। उहा नमाज़ जंहिं नमाज़ में बरकत रखियल वई उन नमाज़ खे मां भुली विया आहियूं। अने ख़ासि करे फजर जी नमाज़, पिरो जी नमाज़, सुबुह जी नमाज़, इहा उहा नमाज़ है जे इन टाइम में अल्लाह रब्बुल आलमीन हिन उम्मत ताला करे बरकत रखे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरिया, अल्लाहुम्मा बारिक लि उम्मती फी बुकूरिहा, ए अल्लाह मुंहिंजी उम्मत खे सुबुह जे टाइम में बरकत नसीब कर। ए अल्लाह मुंहिंजी उम्मत खे सुबुह जे टाइम में बरकत नसीब कर। सुबुह जो जेको टाइम है, फजर जो टाइम जेको है, पिरो जो टाइम जेको है, इन में अल्लाह रब्बुल आलमीन हिन उम्मत ला करे बरकत रखी छॾे। उहा बरकत जरा वसे थी, उहा बरकत जरा नाज़िल थिए थी, तेरा पाण मड़े निंद्र में सुता पिया होता, तेरा पाण खे कंहिंखे सार नथी थिए, तेरा पाण खे निंद्र खपे थी, तेरा पाण खे विछाइण खपे थो, तेरा पाण खे आराम खपे थो। अने सुबुह जो उथियंदे सद वरी चौथे में मोता यार पूरवार नथी थिए, कुरो कयां पूरवार थींदी कीअं मुंहिंजा भाउ, जरा बरकत वठी पे अल्लाह रब्बुल आलमीन बरकत नाज़िल जरा कहीं पे, तेरा तूं विछाइण मथे वे, तेरा जेकॾहिं अची करे अल्लाह जे घर में सजदा कए ने अल्लाह वटि हथ फैलाए वे न कि मुंहिंजा रब मूंखे बरकत ॾे, त तोखे माड़े वटि चौथों न ॾियणियूं पयूं। उहो टाइम पाण विञाए छॾियूं था, उहो फजर जो टाइम, उहो पिरो जो टाइम, उहो सुबुह जो टाइम जेको आहे जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन हिन उम्मत ला करे बरकत रखें। जेकॾहिं उहा बरकत पाण खे खपे थी, सुबुह जो उथी नमाज़ पढ़ो, जमात बि पढ़ो, फजर जी नमाज़ पढ़ो, अल्लाह रब्बुल आलमीन रोज़ी ने रिज़्क़त में बरकत ॾेई छॾींदो। ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत हूंदी हुई, को पण लश्कर जेकॾहिं केॾा रवानो कंदा हुआ कंहिं जंग मथे, कंहिं लड़ाईअ मथे, त फजर जी नमाज़ पढ़ी फौरन रवानो कंदा हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन बरकत ॾींदो हो, ई लश्कर जिते वेंदो हो अल्लाह रब्बुल आलमीन उनखे फतह नसीब कंदो। हिकिड़ो साहबी हो
जंहिंजो नालो सखर रज़ी अल्लाह ताला अन्हु, वो व्यापारी हो, वो कारोबारी हो, वो पिन जो कम जेको है, पिन जो कारोबार जेको है, धंधो जेको है, वो सुबह जो फजर जी नमाज पढ़ी चालू कंदो हो। अल्लाह रब्बुल आलमीन उनखे एतिरी बरकत ॾिने, एतिरी बरकत ॾिने जेतिरा पण माण्हू उन शहर में हुआ मिणी कता वधारे साहूकार माण्हू उहो बणी वियो। सुबह जे टाणे सुबह जो उथंदे धंधे के चालू कंदो ने पांखे त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति यौमिल जुमुअति फसऔ इला ज़िक्रिल्लाह। ए ईमान वारा, जुमे जो ॾींहुं जहिड़ा जुमे जी नमाज़ लाइ करे बांग अचे, आंखे सॾु करे में अचे, फसऔ इला ज़िक्रिल्लाह, अल्लाह जे ज़िक्र ॾांहुं झपाटो अचो। अल्लाह जो जिक्र, ये खुतबो अल्लाह जो जिक्र है, ये नमाज अल्लाह जो जिक्र है, इन जिक्र मथे झपाटो पुॼो। वज़रुल बै, पोइ व्यापार के छॾे ॾियो, पोइ धंधे के छॾे ॾियो, पोइ कमकार के छॾे ॾियो। अने मुफ़स्सिरीन लिखियो इन आयत जो मतिलबु हिकिड़ो ई पण कि जहिड़ा जुमे जो ॾींहुं बांग अची वञे, जुमे जो ॾींहुं बांग अची वञे, तंहिं पुठियां धंधो करणो, कमकार करणो, बिज़नेस करणो, व्यापार करणो हराम है। अल्लाह कुर फरमाए वज़रुल बै, बै छॾे ॾियो, व्यापार छॾे ॾियो, दुकान के बंदि कयो, धंधे के बंदि कयो, अचो अल्लाह जे घर में। ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून, आला करे इन में खैर है, भलाई है, फ़ाइदो है जेकॾहिं इन वस्तु के ऐं सम्झो था। खाली नमाज जे टाइम में ऐं आजे धंधे के बंदि कयो, आजे कम के बंदि कयो। फ़इज़ा क़ुज़ियतिस सलातु फ़ंतशिरू फ़िल अर्ज़ वब्तग़ू मिन फ़ज़लिल्लाह, पोइ जॾहिं नमाज पढ़जी वञे मस्जिद मां ॿाहिरि निकिरो, अल्लाह रब्बुल आलमीन जो फज़ल निहारियो, अल्लाह जी रूज़ी निहारियो। अल्लाह ताला आला करे जेकी लिखी छॾे उन रूज़ीअ मथे पुॼो, अल्लाह रब्बुल आलमीन वटां घुरो, अल्लाह रब्बुल आलमीन आंखे ॾींदो। एतिरे लाइ करे जेको पाण नमाज पढ़ी मस्जिद मां जॾहिं ॿाहिरि निकिरूं था ત્યારે पाणखे दुआ सिखाए में भई कई दुआ, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका मिन फ़ज़लिक, ए अल्लाह तोजे फज़ल जो ऐं तो वटां सवाल कयां थो। ए अल्लाह नमाज मूं पढ़ी लाथी, मूं सजदो करे लाथो, मूं 15-20 मिंट अर्धो कलाक मुंहिंजा रब तोखे ॾिनो, हाणे तूं मूंखे रोज़ी ॾीज, हाणे तूं मूंखे रिज़्क़ ॾीज, हाणे तूं मूंखे बरकत ॾीज। मुंहिंजा अज़ीज़ो इन सजदे में बरकत रखियल आहे। पानी नमाज के भुलूं था त खाली आख़िरत जो न, पंहिंजी दुनिया जो पण पाण नुक़सान कयूं था। ए नबी जा फरमान ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान पाणखे ॾसे थो। पाणखे विश्वास जेकॾहिं न आहे त पाण ईमान वारा न आहियूं। जेकॾहिं रोज़ी ने रिज़्क़ में बरकत खपे थी त पाणखे नमाज क़ाइमु करणी पवंदी। ख़ासि करे फजर जी नमाज, पिरो जी नमाज, सुबुह जी नमाज पाण पढ़ंदासीं, अल्लाह रब्बुल आलमीन पाणखे रोज़ी ने रिज़्क़ में बरकत नसीब कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन पाण बड़ी मुसलमान है कि जेकी पण पाण कुरान हदीस के मुताबिक गालियां सुनियूं हैं, अल्लाह ताला अमल कई तौफीक अता फरमाए। अल्लाह तो गफूर आहीं, रहीम आहीं। ए अल्लाह से गुनहगार आहियूं, पंहिंजे फज़ल सां करम सां असांजा गुनाह माफ़ फरमा। ए अल्लाह जेकी बीमार आहिनि शफ़ाए कामिला आजिला अता फरमा। ए अल्लाह जेकी मरीज़ आहिनि कब्रनि खे कुशादा फरमा। ए अल्लाह जेसी जियाई ते इस्लाम मथे असांखे जियार, और जे असांजो ख़ात्मो कई त ईमान मथे ख़ात्मो फरमा। आमीन सुम्मा आमीन व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इबादल्लाह रहमकुमुल्लाह, इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि व ईताइ दिल कुर्बा व यनहा अनिल फहशाइ वल मुनकरि वल बग़य यइदुकुम लअल्लकुम तदक्करून वज़कुरुल्लाह यज़कुरुकुम वदऊहु यस्तजिब लकुम वलज़िक्रुल्लाहि तआला औला व अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।